रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबी रिवायत करे तो अल्लाह जे रसूल फरमायो मक्के ऐं मदीने जी जानिब खां क़यामत खां अॻु में हिकिड़ी बाहि नमूदार थींदी, बाहि ज़ाहिर थींदी। हालांकि पाण फरमाई आहे बाहि एतिरी रोशन ऐं वाज़े थी वेंदी ओ परते परते जेके इलाइक़े वारा हूंदा जीअं बाक़ाइदा ईअं चंड जे करे या सिज जे करे रोशनी थींदी आहे न, परते खां माण्हुनि खे इहा बाहि नज़र ईंदी। हाणे ॻाल्हि इहा आहे उलमाए मुहद्दिसीन चवंदा त छा इहा बाहि निकिती आहे, किन उलमाए मुहद्दिसीन चयो त हीअ उहा बाहि आहे जेका आख़िर में ईंदी निकिरंदी माण्हुनि खे खणी करे मुल्क शाम न वञी करे बीहंदी मशर जे मैदान जे अंदरि। किन माण्हुनि चयो आहे त न इहा उहा बाहि न आहे। अच्छा, वॾा वॾा जेके उलमा जीअं इमाम नववी रहमतुल्लाह अलैह तफ़सीर इब्न कसीर वारो आहे या इमाम मुफ़स्सिर क़ुर्तुबी रहमतुल्लाह अलैह वग़ैरह लिखियो आहे। इमाम नववी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त 654 हिजरी जे अंदरि इहा बाहि ज़ाहिर थी चुकी आहे। छा 654 हिजरी जे अंदरि इहा मदीने जे अतराफ़ खां हिर जे पासे खां इहा बाहि नमूदार तक़रीबन 52 ॾियारा इहा बाहि रही हुई ऐं हर माण्हू ॾिठो। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त उहा बाहि जॾहिं मदीनतुल अच्छा हिकिड़ो माण्हू छा कई, हिकिड़ो पथर खणी आयो, चई पाण हुन ॿुधायो त हीअ पथर आहे, हिन जो हिकिड़ो पासो मदीने जे पंहिंजो इलाइक़े जे पासे खां वञी करे मिले पियो, माना मदीने जे हुदूद जे अंदरि मिले पियो, हिकिड़ो मदीने जे हुदूद खां ॿाहिरि हुयो। ॻाल्हि सम्झो था नी। हाणे शहदाद कोट जो मिसाल हिकिड़ी आहे, इहो ॿाहिरियों जेको बाईपास आहे परियां शहदाद कोट न आहे शहर, ओरियो शहर आहे, ईअं मदीने जी हुदूद आहे। उन ज़मीन जो उहो पथर जेको हुयो जंहिं पासे खां पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मदीनो आहे, जंहिं पासे खां हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शहर जी हद आहे, उन पासे खां साॻी बाहि जॾहिं उते पहुती त अॻिते उहा बाहि जेका उहा थधी थी वई। बाहि खे ताक़त न हुई त अॻिते उन पथर खे साड़े सघे। ऐं किन उलमाए मुहद्दिसीन त इन लिखियो आहे त 52 ॾियारा इहा बाहि रही, पूरा इलाइक़ा गरम बाहि जे अंदरि हुया, सख़्तु अज़ियत ऐं तकलीफ़ जे अंदरि हुया, जबलनि जा जबल उन बाहि साड़े करे रख कया। पर इन 52 ॾियारे जे अंदरि बि हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदीने पाक जे अंदरि ईअं थधड़ी हीर पई अचे ॼणो सख़्तु जनवरी जे अंदरि जेका थधड़ी हवा ईंदी आहे। मदीने वारा फरमाईंदा असांखे हिन बाहि जी तकलीफ़ महसूस ई कंहिं क़िस्म जी न थी आहे। इहो ख़ासि हिकिड़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजूज़ो आहे। त बहरहाल हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साहबी रिवायत कंदा मदीने जे आक़ब हिर जे पासे खां हिकिड़ी बाहि, त किन उलमाए मुहद्दिसीन लिखियो आहे इहा बाहि बि निकिरी चुकी आहे। बहरहाल वधीक अल्लाह ताला खे इल्मु आहे। अच्छा, अल्लाह जे रसूल फरमायो क़यामत खां अॻु में फालिज जो मर्ज़ आम थींदो। फालिज सम्झो था नी। अॼुकल्ह तक़रीबन नौजवान उन्हनि जी रगुनि जो मामिलो आहे। रगूं फालिज चइबो आहे। रग जेका आहे उहा पंहिंजो जिस्म जे अंदरि जेके रगूं या त रग उहा फाटी पवंदी आहे, पोइ कंहिंजी ॿांह कमु न कंदी आहे, कंहिंजी मथे जी रग फाटी पवंदी आहे, कंहिंजी चेल जे पासे न मसइलो थींदो आहे, कंहिंजो टंग जे पासे न। इहो फालिज जो मर्ज़ो अञा वधीक वधंदो। आई ॻाल्हि सम्झ में? क़यामत खां अॻु में इहो फालिज वारो मर्ज़ो अञा वधीक वधंदो। हालांकि अलाए केतिरियूं बीमारियूं आहिनि जो माण्हू हुनजो अंदाज़ो बि कंहिं क़िस्म जो नथो लॻाए सघे त इहे कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि। त अलाह जे रसूल हिकिड़ी निशानी इहा फरमाई, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत तेसि ताईं क़ाइमु न थींदी जेसि ताईं इस्लाम इन पूरी दुनिया जे मथां रूए ज़मीन जे मथां ग़ालिब रहे। इहा ॻाल्हि सम्झो, इस्लाम ग़ालिब थींदो। इस्लाम छाजे लाइ आयो आहे दुनिया में? ग़ालिब थियण जे लाइ आयो आहे। ग़ालिब थींदो ऐं ग़ालिब थी रहंदो। अल्लाह ताला इस्लाम खे ग़लबो अता फ़रमाईंदो। ऐं अल्लाह जे रसूल फरमायो क़यामत खां अॻु में माण्हू पंहिंजे असल जी तरफ़ मोटंदा। असल सम्झो था नी, असल जी तरफ़ अॼु ॾिसूं था वाक़ई माण्हू मोटनि था पिया। काफ़ी माण्हू आहिनि जेके पुराणी शयुनि जा शौक़ीन आहिनि। पुराणी शयुनि ॾे पहिरियों माण्हू छा चवंदा, न बाबा एयर कंडीशन में सुम्हो। हाणे एसियुनि में सुम्हण जे करे डॉक्टरनि चयो न बाबा एसी में बीमारी आहे। हाणे हर माण्हू जेके वॾा जेके बंगलनि में रहण वारा अथव न, हाणे चवंदा न बाबा ॿाहिरि सुम्हो। हक़ीक़त में त ॿाहिरि सुम्हणु सिहत आहे। ॿाहिरि जॾहिं माण्हू सुम्हंदो आहे, हे जेको अंब आहे न, अंब खे जेका इहा मिठाण मिले थी, इहा किथां थी मिले? असांजा वॾा जेके ज़राअत सां वाबिस हूंदा उन्हनि खां तव्हां पुछा कयो, या वॾा जेके साइंसदान आहिनि, अंब खे जेका मिठाण मिले थी न उहा चंड जी रोशनी मां मिले थी पई। त हे जेको आसमान खुलियल आहे जंहिंमें सितारा आहिनि, हज़ारे क़िस्म जूं नेमतूं अल्लाह ताला रखियूं आहिनि। ॿाहिरि सुम्हण सां अजीब व ग़रीब शयूं इंसान खे सिहत जूं मिलंदियूं आहिनि। असां चूज़नि वांगुरु जेको पंहिंजो पाण खे एसी जे अंदरि बंदि करे सुम्हारियो आहे, वॾे में वॾी इहा असांजी बीमारी आहे। भली गर्मी हुजे पर घर निकिरे पर माण्हू सुम्हे किथे? ॿाहिरि। पोइ माण्हू असल ॾींदा। हाणे माण्हू यकीन कयो वॾनि बंगलनि वारा बि चवंदा त न एसी में सुम्हणु बीमारी आहे त ॿाहिरि सुम्हो।
आई ॻाल्हि सम्झ में। अच्छा, पहिरियों माण्हू खाधो छा में पचाईंदा? ठिकर वारे थांव में। पोइ माण्हू चवंदा यार ठिकर वारे थांव में वजीब ॻाल्हि आहे। हाणे चङा भला माण्हू जेके आहिनि ठिकर वारे थांव में वॾा वॾा अरबपति करोड़पति थो ॿुधायांव, उहो जंहिंखे हज़रत इज़राइल खां भउ लॻे थो न, पोइ उन्हनि खे रुगो थोरो ॾस बाबा हीअ शइ सिहत जे लाइ हीअं अथई, चवंदा बाबा मिंट में वठी था अचूं, देरि ई न आहे। उहो ठिकर जे थांव में हाणे मानी पचाइण, ईअं माण्हू असुल ॾे वापसि हलिया वेंदा। माना जेका शुरूआति जे अंदरि जेका शइ हुई उन जी तरफ़ माण्हू तवजो कंदा, उन ॾे माण्हू जो ख़्यालु वेंदो, उन्हनि ॾे माण्हू जो गौर ऐं फ़िक्र वेंदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हीअ जेके शयूं आहिनि, या खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके पुराणे हथियारनि जा शौक़ीन आहिनि। बंदूकूं त अॼुकल्ह VIP आहिनि, हिकिड़ा माण्हू ॻोल्हींदा वठंदा, वाह का पुराणी बंदूक आहे, पुराणी का रिकेट न आहे, पुराणो को ख़तु आहे, ॾिसंदा। ऐं दुनिया जे अंदरि पुराणी शइ अलाए केतिरे वॾे अघनि जे अंदरि खपंदी आहे, अलाए केतिरे वॾे पैसनि जे अंदरि खपंदी आहे। ईअं दुनिया पंहिंजे असल ॾांहुं मोटंदी। अलाह खां दुआ आहे अलाह ईमान जी ज़िंदगी ऐं ईमान जो मौत नसीब फ़रमाए।